सगियूं खां ख़बर शामिल कयूं पिया। मोहरम खान मंगने जो जी रिपोर्ट मुताबिक़ सगियूं भरिसां नवाड़ो शहर वासी 60 साला अमीर बख्श सूमरो वलद नंगर खान सूमरो जो ज़मीन ते बाहि में सड़ियल लाश हथ वारसनि पारां ज़मीन मां लाश खणाए घर पहुता। कुछ कलाकनि बैदि पुलिस के ख़बर पवण ते सगियूं सोबोदेरो पुलिस नवाड़ो शरीफ़ पहुची लाश पोस्टमार्टम लाइ खणाइण जी कोशिश कई, पर वारसनि पारां लाश पोस्टमार्टम करण खां इनकार करे छॾियो। उन सिलसिले में साफ़िन खे सगियूं पुलिस चौकी इंचार्ज सोहराब शर ॿुधायो त 60 साला अमीर बख्श सूमरो वलद नंगर खान सूमरो जे वाक़े जी ख़बर पवण ते सगियूं सोबोदेरो पुलिस नवाड़ो शरीफ़ में पहुतासीं। लाश वारसनि पारां इहो चई पोस्टमार्टम करण खां इनकार करे छॾियो त असांजी कंहिं सां बि दुश्मनी न आहे। असांजे हमरा अमीर बख्श सूमरो जो कुझु सालनि खां ज़हनी तवाज़ुन ठीक न हो ऐं मिर्गीअ जो मरीज़ हुयो। ज़मीन ते वियो लॻे थो त हुनखे मिर्गीअ जो दौरो पियो हूंदो ऐं हू बाहि में सड़ी फोत थी वियो आहे। चौकी इंचार्ज सोहराब शर वधीक ॿुधायो त वारसनि सोबोदेरो थाणे ते लिखी ॾिनो आहे त असां वाक़ियो इतफ़ाक़ी आहे, जंहिंजे करे न पोस्टमार्टम कराईंदासूं न ई केस दाख़िल कराईंदासीं। होॾां ॿुधायो वञे पियो त सड़ी फोत थी वियल अमीर बख्श सूमरो खे 2 पुटनि ऐं 3 न्याणियुनि जो औलाद आहे।